अस्सलाम वालेकुम। अॼु असां कुछ सुई धागे जो कम था कयूं। सुई धागे सां मुंहिंजी दोस्ती तमामु पुराणी आहे। नंढे हूंदे खां जॾहिं खां मूंखे सम्झ आई आहे। ऐं सॼी दुनिया में सदियुनि खां वठी मायूं सुई धागे जो कमु कंदियूं आहिनि। हर मुल्क में, हर शहर में, हर ॻोठ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हुनर आहिनि औरतुनि वटि। अॼु असां ठाहींदासीं ही कपिड़े जा गुल। ही दुनिया भर में ठाहिया वेंदा आहिनि। तमामु क़दीम ज़माने खां ठाहिजनि था ऐं हिननि खे ॿाहिरिनि मुल्कनि में सॾिबो आहे योयो, ऐं घणनि खे चवंदासीं योयोज़। ठीकु आहे। सो ॿाहिरिनि मुल्कनि में त मायूं हिननि गुलनि खे हीअं पाण में ॻंढे पूरियूं पूरियूं रिलियूं, चादरूं, सवड़ियूं ठाहिनि थियूं। ही गुल ॻंढे ॻंढे। सो ही तमामु हिकिड़ा काराइता आहिनि ऐं हिन में तव्हां नंढे खां नंढे कपिड़े जे पीस जो बि इस्तेमालु करे सघो था ऐं उन खां सवाइ ही मुख़्तलिफ़ शयुनि ते सजाए सघिजनि था। सो असां ही ठाहियूं था। अॼु हिन जे लाइ तव्हां वटि नंढा नंढा कपिड़े जा पीसिस हूंदा तॾहिं बि उहे इस्तेमालु थी वेंदा। हिननि खे ठाहिण जे लाइ असांखे खपंदो कपिड़े जो गोल टुकड़ो। ही तव्हां ॾिसो पिया, मूं वटि ही डिफरेंट साइज़ जा गोल आहिनि ऐं ही थोरा वॾा आहिनि, ही हिन खां कुझु नंढा आहिनि। ठीकु आहे। सो ही मां पंहिंजे हथ ते रखां थी, तव्हांखे अंदाज़ो थींदो त ही केतिरा वॾा आहिनि। हथ जी तिरीअ जे विच ते था अचनि ऐं ही जेके आहिनि उहे हुन खां थोरा नंढा आहिनि। ऐं इन्हनि खे कटण जे लाइ, अच्छा हिननि खां अञा मां नंढो ठाहींदी आहियां, तव्हां उन जे लाइ ही पाठो कटे रखियो आहे। न त ही तव्हां ॾिसो था जीअं हीअ जेम जी बोतलनि जा ढक आहिनि या ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बोतलनि जा ढक आहिनि। अच्छा, हिन खे ठाहिण जे लाइ असांखे कपिड़े जा टुकड़ा त खपंदा ई। जहिड़े कलर जो पंहिंजो कपिड़ो हूंदो ओढ़े रंगनि जा असां धागा खणंदासीं ऐं जेतिरनि रंगनि में ठाहियो, अगरि ॿिनि टिनि सुयुनि में उन्हनि रंगनि जा धागा विझी रखो त उहा वधीक सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, मुख़्तलिफ़ साइज़ जा, मुख़्तलिफ़ रंगनि जा बटण खपंदा। असांखे मोतियुनि जी बि ज़रूरत पइजी सघे थी। उहो डिपेंड करे थो त असां डिज़ाइन कहिड़ी था ठाहियूं। ठीकु आहे। या ही थुल्हा, ॿिया ही रंगीन मोती आहिनि थुल्हा, इहे बि असां हणी सघूं था। सो असां ठाहियूं था सभिनी खां पहिरियों हिकिड़ो, तव्हांखे मां ठाहे थी ॾेखारियां। हीउ ॾिसो, ही मूं वाङणाई रंग खयों आहे, पर्पल कलर खयों आहे, त मूं हुनजो धागो बि मैचिंग खयों आहे। धागा मैचिंग हुजनि त सुठी ॻाल्हि आहे। हाणे सभिनी खां पहिरियों असां ही उबतो पासो मथां रखंदासीं पंहिंजे तरफ़। हिन जी सन्हड़ी वट वराए असां हिन खे ट्रोपो ॾेई वेंदासीं। सिंधीअ में असां हिन खे चवंदा आहियूं सिधो ट्रोपो। हीउ ॾिसो पिया, सिधो ट्रोपो। अंग्रेज़ीअ में चवंदासीं रनिंग स्टिच। ही रनिंग स्टिच सां असां हिन खे सिबंदासीं। धागो मूं बिटो कयो आहे, ॻंढ लॻाए छॾी आहे, तव्हां ॾिसो। असां हिन जी चौधारी ईअं वट वराए वेंदासीं। हिन खे सॼो राउंड जेको आहे असांखे सिबी वञिणो आहे। हीउ ॾिसो, याने सुतो पासो ॿाहिरां ई ऐं हीअ किनारी जेका आहे असां उबते पासे ॾे अंदरि वराई आहे। जीअं कंदा आहियूं असां आम सिलाई बि कंदा आहियूं त ट्रोपा जेके हूंदा आहिनि असांजा टाका ॻंढ उहे सभु उबते पासे ॾांहुं हूंदा आहिनि, त हिन जी वट बि उबते पासे ॾांहुं वराई आहे। हिन खे असां हीअं सिबंदा वेंदासीं। हीअ पूरो असांखे गोल मुकमिल करिणो आहे। हाणे ॾिसो, हीअ हुन ॻंढ ताईं असां पहुची वियासीं जितां असां स्टार्ट कयो हुयोसीं। हाणे हिन सॼे धागे खे असांखे छिकिणो आहे। हिन खे चङी तरह सही कयो, जीअं गोल हिकिड़ी हीअं टोकरी वांगुरु ठही पवंदी। इन जे धागे खे असां छिकींदासीं। जॾहिं हीउ धागो सॼो छिके छॾिबो त हिकिड़ी हीअं थेली ठही वेंदी। पर असांखे इन खे सेट करिणो आहे ईअं जो हिन जा ही सॼा चुण जेके आहिनि, गुंज जेके आहिनि, विच ते अची वञनि। हीउ हिन जो उबतो पासो आहे, बैक साइड। हीउ हिन जो फ्रंट आहे, सुतो पासो। धागे खे अञा थोरो छिकियूं था त जीअं क्लोज़ थी वञनि, बंदि थी वञनि। हीअ सॼा हिन जा जेतिरो थी सघे छिकियोसीं। हाणे असां हिन में 2 टाका हणंदासीं त जीअं हे हिते पको थी वञे, फिक्स थी वञे, हे हितां खुले न। हीउ खुली वियो, ठही वियो। हाणे हिन जे विच में असांजी मर्ज़ी आहे, जीअं मूं हिननि में बटण हया आहिनि अलॻि अलॻि कलर्स जा, ॾिसो था सभिनी ते अलॻि अलॻि कलर जा बटण आहिनि, त असां हिन में पहिरियों बटण हणंदासीं। मोती बि हणी था सघूं, पर हींअर जेको आहे मां हिकिड़ो बटण थी हणां हिन में। ऐं बटण हणिबा कंट्रास्ट कलर, याने अपोज़िट कलर कपिड़े जे जेको उन ते ठहे। हाणे हीउ वाङणाई रंग आहे, मां हिन ते हणां थी ही पीले रंग जो, येलो कलर जो बटण। ठीकु आहे। हिन खे असां चङी तरह सां टाकींदासीं हिन जे पूरे सेंटर ते।
हीउ ॾिसो, ठीकु आहे। हिन में 4 सुराख आहिनि, 4 टाका हणूं था ॿिन्ही चइनी सुराखनि में। अगरि 2 सुराखनि वारा बटण हूंदा त ॾह असां हुन में 4 ई टाका हणंदासीं त जीअं ही मज़बूत थी वञे। हीउ बटण हिन ते लॻी वियो। हाणे असां हिन जे पोएं पासे उबते पासे ॾांहुं टाको हणी हिन खे फिक्स कंदासीं, ठीकु आहे। हिन में असां 3 टाका हयासीं, धाॻो कटियूं था। ऐं हमेशह कपिड़े कटण जी, कपिड़े जे कम जी कैंची अलॻि हुजे, कागज़नि जी कैंची अलॻि हुजे। कपिड़े वारी कैंची सां कागज़ न कटिबा। हिन जो मां तव्हांखे पन ठाहिण बि सेखारियां थी। जीअं तव्हां ॾिसो था हिन में ॾिसो प्रिंटेड पन लॻल आहे, हिन में बि प्रिंट वारो पन आहे, हिन में प्लेन आहे। त इन सां कोई फ़र्क़ु नथो पए, तव्हां वटि जहिड़े बि क़िस्म जा ग्रीन जा शेड हुजनि या जहिड़ो बि प्रिंट हुजे, प्लेन हुजे, लाइट हुजे, डार्क हुजे, तव्हां हुन मां ठाहे सघो था। हाणे ही मां पन ठाहियां थी हिन मां हिकिड़े प्रिंट वारे कपिड़े मां। इन जो तरीक़ो बि ईअं ई आहे त ही गोल खणंदासीं, ठीकु आहे। ही गोल खे असां पहिरियों ॿिटो कंदासीं, हीउ अधु थी वियो। हाणे हिन अधु खे असां वरी चौड़ो कंदासीं, हीउ चौड़ो थी वियो। हाणे हिन पासे ॾांहुं हिन जी नोक ऐं हिन पासे ॾांहुं हिन जा इहे खुलियल किनारा आहिनि। हाणे हिननि खुलियल किनारनि खे असां टोपो ॾियूं था। हिन जे लाइ मूं साए पन जे लाइ साओ धाॻो खयो आहे। हीउ जेके खुलियल पासो आहे हिन खे असां टाका था हणूं, हीउ ॾिसो सिधो टोपो इन खे बि, उहो रनिंग स्टिच। हीउ ॾिसो, हीउ असां हिन खे छिके चुण कंदासीं त हीउ ॾिसो पिया, हीउ पन जो शेप हिकिड़ो ठही पियो आहे। हाणे असां हिन खे बि हिते छिके टाका हणी वेंदासीं, हीउ टाका हयासीं, हीउ पते जो पन जो शेप ठही पियो। इन खे हाणे अटैच कीअं कबो हिन सां, हीउ गुल आहे मूं वटि जिते पन लॻल न आहे। ऐं मां कोशिशि कंदी आहियां त प्रिंटेड ते प्लेन पन लॻनि, प्लेन ते प्रिंट या वरी सनी प्रिंट वारा पन हुजनि त उहे बि प्रिंटेड ते हली वेंदा आहिनि। हाणे हिन खे असां हिन जे पोएं पासे ॾांहुं हीअं हिते रखंदासीं, हिते रखियोसीं ऐं असां इन ई साए धागे सां, पर टाका ईअं हणो जो धाॻो पोएं पासे ॾांहुं गुल मां न नज़र अचे, न त उहो ग्रीन कलर उतां ॾेखारिबो। हीअं असां हिन खे हणूं पिया। ॾिसो, ऐं हिन खे बि असां हिते 2-3 टाका हणी पको कंदासीं त जीअं हे खुली न वञे। सो हीउ असांजो मुकमिल थी वियो। हाणे गुल ऐं पन ठाहिण तव्हां सिखी वियो। इहे पिन कुशन में असां सुई था हणूं त हिते मां हणंदी आहियां जीअं मुंहिंजो सभु सुई महफ़ूज़ हुजनि। सो हिकिड़ा त ही आहिनि पननि वारा गुल, हिकिड़ा ही मूं वटि आहिनि बिना पननि वारा गुल। पननि वारनि गुलनि जो इस्तेमालु फ़िलहालु मूं कंहिं शइ ते कोन कयो त इलाही अथमि, पर हींअर मां वटि का मौजूदु न आहे ॾेखारण जे लाइ। हीअ असां फ़ोटो फ्रेम्स ते हणी सघूं था ऐं ॿारनि जे फ्रॉकनि ते हणी सघूं था, कार्ड मां ठाहींदी आहियां उन्हनि ते हणंदी आहियां। कॾहिं उहे शयूं ठाहींदमि त वरी मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदमि। ऐं हीअ अहिड़ा नंढा गुल मां पंहिंजे हिकिड़े वॻे ते ठाहे हया आहिनि। हीअ सॼा नंढा नंढा ठाहे मां पंहिंजी रए जी किनारी ते चौधारी हयां, शर्ट ते हयां, दामन ते। ऐं हींअर बि मूं किन शयुनि ते हया आहिनि, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। सभिनी खां पहिरियों त हीउ ॾिसो, हीउ हिकिड़ो मूं ठाहियो आहे, मुंहिंजी नंढड़ी गोल टेबल आहे, उन जे लाइ मूं हीउ सेंटर ते विछाइण जे लाइ ठाहियो आहे। हिन में तव्हां ॾिसो त विच मूं हिन जो सेंटर प्लेन खयो आहे ऐं गुल जेके आहिनि सभु प्रिंटेड कपिड़े मां ठहियल आहिनि। ऐं हिननि जे विच में मां पर्ल्स हणी वई आहियां। हीउ मोती तव्हां ॾिसो पिया, हीअ वारा मोती, हीअ त वॾा आहिनि, हिन में नंढा बि विधियल आहिनि, नंढा मोती मीडियम साइज़ जा, इहो मूं ठाहियो आहे। ऐं हाणे हिन में ॾिसो हिकिड़े ते यूज़ थियो ऐं हयो कीअं आहे। हीउ पोएं पासे ॾांहुं तव्हांखे नज़र ईंदो त हीअ अधु लटकियल आहिनि गुल, अधु जेके आहिनि टाकनि सां हिन में लॻल आहिनि। त ईअं तव्हांजो हिकिड़ो ॾाढो सुहिणो हिकिड़ो पीस ठही पियो आहे, जेको सभिनीनि खे इलाही पसंदि आयो आहे, मूं शेयर कयो हींअर। ऐं उन खां अलावा ॾिसो हीउ हिकिड़ो मग या जग जो मूं कवर ठाहियो आहे। अॻे मूंखे यादि आहे असांजे नंढे हूंदे ॻोठनि में अहिड़ा ठाहींदियूं हुयूं आर जा, पोइ जगनि जे ढकण लाइ या गिलासनि जे ढकण जे लाइ। त हीउ मूं हुन मग जे लाइ ढकण जे लाइ ठाहियो आहे। जग ते बि विझी सघूं था, जेकॾहिं चाहियूं त हिनखे एज़ मैट हेठि विछाए सघूं था, पर जीअं त मूं ढकण जे लाइ ठाहियो, हिन लाइ मूं नेट खई आहे, हीअ ॼारी खई आहे। त जेकॾहिं असांखे विछाइणो हूंदो त उन जे लाइ असां ॼारी कोन खणंदासीं, ॿियो को अहिड़ो
सुठो कपिड़ो असां खणंदासीं जंहिंमां आर पार ॾिसी न सघिजे। सो ही ॿ इस्तेमालु तव्हांजे साम्हूं आहिनि हिन जा, कुझु आइडियाज़ मूं तव्हांखे ज़बानी ॾिना आहिनि ऐं बाक़ी जेके आहिनि मां मुस्तक़बिल में का बि शइ हिननि सां डेकोरेट कंदमि, हिननि योयोस सां, हिननि गुलनि सां, उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो, ज़रूरु ठाहिजो, कोशिशि कजो ऐं इहो यादि रखो हमेशह त तव्हां मां जेके पहिरियों दफ़ो सुई धागे जो कमु कंदा त ज़रूरी न आहे त परफेक्शन अचे, बार बार प्रैक्टिस सां परफेक्शन ईंदी आहे। सो ख़ुशि हुजो, पंहिंजो टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी इहा वीडियो वणे या हीअ गुल तव्हांखे ठाहिण में वणिया हुजनि त लाइक ज़रूरु कजो ऐं वीडियो शेयर बि ज़रूरु कजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त अञा मुस्तक़बिल में तव्हांखे काफ़ी सुठियूं सुठियूं शयूं सिखण जे लाइ मिलंदियूं। अल्लाह वाही।